بسم الله الرحمن الرحيم बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, फैज़ रहबर खां पिनी वठिबो आहे। जे भाई हक़ पंहिंजो त हक़ हमेशह मुर्सी सां छिनी वठिबो आहे। सिंध पालारी ताजा मरकज़ी रहबर दोस्त ऐं सिंध पालारी ताजा ॿिया रहनुमा अॻवान लीडर माशाल्लाह कुझनि सां मुंहिंजी मुलाक़ात बि थियल आहे। अॼु असांजे प्यारे भाउ वहाबुद्दीन पालारी दोस्त जेको इकट्ठे करे कयो आहे, मूंखे बि राति अचानक फ़ोन कई त जीअं बि करे सुबुह जो अचिणो आहे ऐं इकट्ठी महफ़िल पंहिंजी आहे। ऐं दोस्तनि खे इहो गुज़ारिश कंदुसि त हिकिड़ी ॻाल्हि ते गौर कजो त जेके माण्हू अव्हांजे कुले कांदी थियनि था, अव्हांखे मक़ाम ताईं अव्हांजे जेके मोहन खे गॾु वठी हलनि था, उन्हनि जो साथ ॾियणो आहे, उन बिरादरी जो साथ ॾियणो आहे, उन बिरादरी सां गॾु बीहणो आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ इहो अदम खणी हिकु तमामु बहितर जेके पालारी इताद जो बुनियादु रखियो वियो आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे त जेके पालारी पंहिंजे हक़नि जे ऐं जेके ॿियूं बिरादरियूं आहिनि उन सां गॾु बीठल आहिनि, इहो हक़ पंहिंजे हक़ लाइ पाण पतोड़नि पियूं। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं असांजो जेको बि नेक तमन्ना गांव सां गॾु